अस्सलाम वालेकुम दोस्तों, जीअं त तव्हांखे ख़बर आहे त मां कैनेडा जे शहर एडमिंटन में आहियां ऐं सच पुछो त हिते माण्हुनि जूं हिक ॿिए सां मुहबती मुलाक़ातूं वधीक थियनि थियूं। पाण सिंध में त मिलंदा आहियूं पर मूंखे लॻंदो आहे त अक्सर पाण प्रोग्राम्स में मिलंदा आहियूं, पर हिते अचणु वञणु मिलणु तमामु घणो थिए थो। सो अॼु ईद मिलन पार्टी जे हवाले सां बि हिकु हिते महफ़िल सजाई वई आहे ऐं उन जो मंज़र तव्हांखे बि ज़रूरु ॾेखारींदसि ऐं मूंखे पक आहे त हीअ महफ़िल अव्हांखे वणंदी ऐं अव्हां महसूसु कंदो त अव्हां असांजी हिन महफ़िल में असां सां गॾु शामिलु आहियो। अब्दुल गफ़ार तबसुम चयो आहे, जुनू जोश जज़्बा ज्वाला कंदासीं, जुनू जोश जज़्बा ज्वाला कंदासीं, बूटियूं मास ॿारे मशाला कंदासीं, रुगो पक पिरी ॾे तूं पंहिंजे अचण जी, असां ते छॾे ॾे त छा छा कंदासीं। अॼु असां हिते हीअ ईद जी महफ़िल सजाई आहे ऐं उन जा मंज़र अव्हां ताईं बि पहुचाईंदासीं ऐं तव्हां बिल्कुलु ईअं ई महसूसु कंदो ॼण अव्हां बि हिन महफ़िल में असां सां गॾु शामिलु आहियो। असांजी ईद मिलन पार्टी शुरू थियण वारी आहे। दोस्तो, ईद पंहिंजे वतन में मल्हाइण जो त मज़ो ई ॿियो आहे, पर जॾहिं अव्हां परदेस में मिटनि माइटनि खां परे हूंदा आहियो तॾहिं उते पंहिंजी कम्यूनिटी जा माण्हू ऐं रहंदड़ दोस्त अव्हां जे ख़ुशियुनि में रंग भरींदा आहिनि। अॼुकल्ह अहिड़ियूं ईदूं असां बि कैनेडा में मल्हाए रहिया आहियूं। अॼु सोचियुमि छो न हिन ईद जे ख़ुशीअ में अव्हांखे बि शामिलु कजे। बिल्कुलु अॼोको ई मांझांदो पाकिस्तान कैनेडा एसोसिएशन ऑफ एडमिंटन में रिथियल हुयो। अक्सर पाकिस्तानी ऐं सिंधी कम्यूनिटी जा प्रोग्राम हिन हॉल में थींदा रहंदा आहिनि। असां नंढड़े लाइ खां ॿुधंदा ईंदा आहियूं त ईद त ॿारनि जी हूंदी आहे ऐं इहो वाक़ई सच आहे। मुंहिंजे धीअरुनि सोनेती सुहासनीअ ख़र्ची मिलण जी ख़ुशी त मल्हाई, पर स्टेज ऐं माइक जो फ़ाइदो वठंदे ख़ूब गीत बि ॻाया ऐं सच पुछो त उन्हनि जी ख़ुशी ॾिसी मुंहिंजे ईद जी ख़ुशी ॿीणी थी वई। अब्दुल गफ़ार तबसुम चयो आहे त विसारे नई दिलि लॻीअ में लॻी वियो, विसारे नई दिलि लॻीअ में लॻी वियो, असीं खे सारे उमिरि था गुज़ारियूं, मिली चयाई मूंखे सुञातल लॻो था, ततल शीखूं हुन मुंहिंजे दिलि में खुबायूं, जियारे न मारे इहा हुन जी मर्ज़ी, असां पंहिंजी तबसुम वफ़ा था निभायूं। आयल महिमान सभई ख़ूबसूरत वेस वॻनि में तमामु सुहिणा लॻी रहिया हुया। ख़ूब कचहरियूं थियूं, टहक ॾिनासीं ऐं वाक़ई दोस्तनि सां मिली टहक ॾियण बि ज़िंदगी जी वॾी हासिलात हूंदी आहे। ऐं परदेस में सक़ाफ़ती ॾींहं हुजनि, ईदूं हुजनि, शादियूं हुजनि या सालगिराहूं हुजनि, असां बि हिते गॾिजी सभई मिली पंहिंजी ख़ुशियुनि खे ॿीणो त छा टीणो करे मल्हाईंदा आहियूं। ऐं मां तव्हांखे इहो ॿुधाइणु चाहियां थी त अव्हां हिन वीडियो में जेके बि सिंधी औरतूं ऐं मुंहिंजूं सहेलियूं ॾिसी रहिया आहियो, उन्हनि मां केतिरियूं ई सिंधी औरतूं कैनेडा जे मुख़्तलिफ़ सूबनि ऐं शहरनि में पंहिंजे पंहिंजे शोबनि में कामयाबीअ सां कमु करे रहियूं आहिनि। पोइ उहा गवर्नमेंट ऑफ एल्बर्टा हुजे, गवर्नमेंट ऑफ कैनेडा हुजे, उन्हनि जे मुख़्तलिफ़ इदारनि में मुख़्तलिफ़ उहिदनि ते पिणु फ़ाइज़ आहिनि ऐं कामयाबीअ सां कमु करे रहियूं आहिनि। हुन सां गॾोगॾु इहो बि मां तव्हांखे ज़रूरु ॿुधाइणु चाहींदसि त इन्हनि औरतुनि में केतिरियूं असां जूं सिंधी औरतूं
बिज़नेस जे हवाले सां मञता माणे चुकियूं आहिनि। हुननि में रुखसाना पंवर, रज़िया करनी, शाहिदा पंवर, ज़ाहिदा मेमन अची वञनि थियूं। मुंहिंजी ख़्वाहिश आहे त इन्हनि कामयाब औरतुनि सां अव्हां जी मुलाक़ात कंहिं ज़रूरु कराइजे, त जीअं ख़बर पवे त संदनि कामयाब बिज़नेस जा कहिड़ा सबब आहिनि ऐं उन हासिलात जे पुठियां खेनि कहिड़ी जिदोजहद करणी पई आहे। ऐं वेंदे वेंदे आख़िर में मां पंहिंजी प्यारी दोस्त सलमा भट्टीअ जी बेहद शुक्रगुज़ार आहियां, जंहिं हीअ सॼी वीडियोग्राफी कई ऐं तस्वीरूं कढियूं। इन हवाले सां मां संदनि फुराइती आहियां जे इन्हनि अहम लम्हनि खे हमेशह लाइ यादगार बणाए छॾियो। हुस्न खे इश्क जे दुनिया जो खुदा छो न कजे, हुस्न खे इश्क जे दुनिया जो खुदा छो न कजे। दिल जे काबे में अदा, दिल जे काबे में निमाज़ खे अदा छो न कजे। हुस्न खे इश्क जे दुनिया जो खुदा छो न कजे, हुस्न खे इश्क जे दुनिया जो खुदा छो न कजे।